चंदन चारी जाल जेमू रात रसाणीअ। ॻल गाना याकूत जा मोती मंझ महार, चांगा चंदन चारीअ अठई पहर अपार। संगीअ पीअ पचार जेमू रात रसाणीअ। सैयद साले मोहम्मद शाह। लोक अदब जो ॼाणू, शाह जो पारखू, रेडियो टीवी जो कंपेर। सैयद साले मोहम्मद शाह वलद दादन शाह। संदसि जनम 4 अप्रैल 1938 ते हैदराबाद भरिसां ॻोठ दरिया बेग मुग़ल में थियो। अदीब फाज़िल जो इम्तिहान पास कयईं। सैयद साले मोहम्मद शाह सिंधी लोक अदब, सकाफ़त ऐं फ़न जी दुनिया जो वॾो नालो थी गुज़रियो आहे। 4 अप्रैल 1958 ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां वाबस्ता थियो, जिते अनाउंसर समेत तक़रीरुनि, ड्रामनि ऐं फीचर्स में हिसो वरिताईं। रेडियो ते फ़तेह ख़ान जे किरदार खे आलमी मंता ॾिनी। हिन ॻोठाणी कचहरी प्रोग्राम में मूसीक़ी, गुजारतुनि, बेतनि, लोक कहाणियुनि, काफ़ियुनि, किसनि, ज़राइत, तालीम, सिहत ऐं अदब वग़ैरह खे शामिल कयो। खेसि ॿाहिराड़ीअ जे माहौल, रीतुनि, रस्मुनि, रहणी कहणीअ जी वॾी ॼाण हुई। पकी पुख़्ती ज़बान, वसी मालूमात, ठेठ अवामी लहजे, मुहावरनि, पहाकनि, इस्तलाहनि जी ॼाण रखंदड़ सैयद साले मोहम्मद शाह यारवेस, राॼाइतो, महिमान नवाज़, लोक अदब जो वॾो ॼाणू हो। सैयद साले मोहम्मद शाह, शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मदाह हो। कचहरीअ वारा खेसि ॾाॾा साईं या झूना चई मुख़ातिब थींदा हुआ। शाह लतीफ़ जो रिसालो संदसि आवाज़ में तहतुल लफ़्ज़ रिकॉर्ड थियल आहे। PTV तां नशर थींदड़ प्रोग्राम ओताक ऐं रस रिहाण जो मेज़बान रहियो। सैयद साले मोहम्मद शाह सिंधी फिल्मुनि ऐं ड्रामनि में कमु बि कयो। खेसि ख़िदमतुनि जे एवज़ मंता तौरु हुकूमत पाकिस्तान पारां सदारती एवॉर्ड बराए हुस्न कारकर्दगी, टेलीविज़न गोल्ड मेडल, सगा गोल्ड मेडल, शाह लतीफ़ कल्चरल सोसाइटीअ पारां गोल्ड मेडल समेत केतिरा ई एवॉर्ड मिलिया। सैयद साले मोहम्मद शाह 1 सेप्टेम्बर 2007 ते वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।